आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां आज़ाद मुख्तियार जरवार। साथियों, अॼु जी दिलचस्प कहाणी खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थिया आहियूं। अॼु जी कहाणी जो उनवान आहे त सूरजमुखी शहज़ादी। ही कहाणी इंतहाई दिलचस्प ऐं सबक़ आमोद आहे त मुकमल कहाणी ज़रूरु ॿुधिजो। प्यारा साथियों, ॻाल्हि था कनि त कंहिं ज़माने में हिकिड़ो बादशाह रहंदो हो। बादशाहनि जो बादशाह तरपाक पाण आहे, पर ही को ज़माने जो बादशाह हो जंहिंखे हिकु निहायत ख़ूबसूरत धीउ हुई। जॾहिं हू वॾी थी त ओसे पासे जे केतिरनि ई शहज़ादनि हुनखे शादी लाइ नियापो कयो, पर शहज़ादी कंहिंखे पसंदि न कयो। जीअं त हू माउ पीउ जी तमामु घणी दादरी हुई, हुनखे माउ पीउ बि घणो सम्झायो, पर शहज़ादी कंहिंजी बि ॻाल्हि न मञी। शहज़ादी जी बसि फ़क़ति हिकिड़ी ज़िद हुई त हू जेकॾहिं शादी कंदी त सिज सां ई कंदी, ॿिए कंहिं सां हरगिज़ न कंदी। आख़िरकार सभिनी जे चवां बादशाह जी घरवारी जे चवां खां पोइ बि शहज़ादी न मुड़ी त हिकु ॾींहुं बादशाह बेज़ार थी चयो, वञी सिज सां शादी कर, हाणे मूंखे कॾहिं बि पंहिंजी शिकिल न ॾेखारिजांइ। उहो चई करे बादशाह सलामत शहज़ादीअ खे पंहिंजे महिलात मां ॿाहिरि कढी छॾियो। पोइ त शहज़ादी सिज जे ॻोल्हा में निकिरी पई, हेॾां होॾां डोड़ंदी रही। नेठि हू ओभर तरफ़ वधणु लॻी। हू ओभर तरफ़ जबलनि में वधी वई, पोइ जबलनि बयाबाननि झंगनि मां थींदे थींदे हिकु अहिड़े जबल ते वञी पहुती जंहिंजे मथां सिज जो महिलात हो। हू महिलात अंदरि घिड़ी वई। उते हिनखे सिज जी पोड़ी माउ पिणु मिली वई। सिज जी पोड़ी माउ चयो, ए छोकिरी, तूं हिते कीअं आई आहीं? तोखे कंहिंजी ॻोल्हा आहे? उन ते शहज़ादी ॻाल्हि करे ॿुधायसि त आउं फलाणे बादशाह जी शहज़ादी आहियां ऐं मूंखे सिज जी ॻोल्हा आहे, मूंखे सिज सां शादी करणी आहे। तंहिं ते पोड़ी वराणियो त अमड़, सिज मुंहिंजो पुटु आहे, आउं तोखे हुनजी कुंवार ज़रूरु बनाईंदुसि, पर हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, हुनजी अखियुनि में अखियूं विझी कॾहिं बि न ॾिसजांइ, छो त उन ते सिज तमामु घणो काड़बो आहे त को हिनखे चिताए ॾिसे। पोड़ी औरत शहज़ादी खे ॿुधायो ऐं हिदायत पिणु कयईं। पोइ त शहज़ादी वाइदो कयो त आउं सिज जे कॾहिं बि अखियुनि में घूरे न ॾिसंदुसि। पोइ त सिज ऐं शहज़ादी जी शादी थी वई। चङो ख़ासो अरसो बि गुज़री वियो ऐं शहज़ादी पंहिंजे वाइदे ते क़ाइमु रही। पर शहज़ादी खे इहा आंध मांध ज़रूरु हुई त हू पंहिंजे मुड़ुस जे अखियुनि सां अखियूं छो न मिलाए। हुनजी कोशिशि हुई, हुनजी ख़्वाहिश हुई त पंहिंजे मुड़ुस जे अखियुनि में अखियूं मिलाए ॾिसां। आख़िर हिकु ॾींहुं पोड़ी औरत हुनखे चयाईं त अमड़, मूंखे सिज खे ॾिसणो आहे, सिज जे मुंहं खे ॾिसणो आहे। पोड़ी औरत हुनखां चयो त अमड़, मूं तोखे सिज खे ॾिसण खां झलियो आहे, ऐं तुंहिंजी बेचैनी सम्झां थी। तूं हुनखे जेकॾहिं ॾिसण बि चाहीं थी त हीअं कर जो हिकु गिलास पाणी जो पंहिंजे मुड़ुस जे साम्हूं रख ऐं उन में हुनजो ओलड़ो ॾिसी वठि। पर उहो यादि रखजांइ त सिज जे ओलणे खे घणी देरि ताईं न ॾिसजांइ, न तोखे नुक़सानु रसण जो ख़तरो आहे। उन शाम जो जॾहिं सिज मोटियो त शहज़ादी पाणी जो गिलास हुनजे साम्हूं भरे रखियो ऐं हुनजो मुंहुं ओलड़े में ॾिसणु लॻी। हू ओलड़े में एतिरो त ख़ूबसूरत हो जो शहज़ादी खां सिज जे माउ जी नसीहत विसरी वई। हू घणी देरि ताईं सिज जे ओलणे खे ॾिसंदी रही ऐं पोइ नेठि सिज खे ॾिसणु शुरू करे ॾिनई। उन ई ते सिज खे तमामु घणी कावड़ अची वई ऐं हुन चयो त जेकॾहिं तूं मुंहिंजे अमड़ जो चयो नथी मञी त मुंहिंजे महिलात मां हिकदमि हली वञ। ऐं पोइ हुन शहज़ादी खे हथ मां झले पंहिंजे महिलात मां ॿाहिरि कढी छॾियो। शहज़ादी रोईंदी जबल जे हेठि क़दमनि में लही वई ऐं हेठि माथिरी में वञी पहुती। शहज़ादी जो हेठि रोईंदी वई त सिज जे अमड़ खे कहल अची वियो ऐं हुन वञी खेसि शफ़क़त जा हथ फेरिया ऐं पोइ सिज जी रोशनी बि मथां अचणु लॻी ऐं शहज़ादी खे सिज जी माउ दुआ कयो त अमड़, तूं अॼु खां हिकु गुल जी शिकिल इख़्तियार करे वेंदे ऐं तूं गुल थींदे ऐं तोखे सदाईं
मुझे सूरज मुझे सिज जी रोशनी पवंदी रहंदी। पोइ त ख़ुदा जी कुदरत सां सिज जी रोशनी हुनखे हिकु ख़ूबसूरत सूरजमुखी जो गुल बणाए छॾियो ऐं हाणे हीउ गुल हमेशह उनजे तरफ़ मुंहुं रखे थी ऐं जॾहिं बि सिज वञे थो हीउ गुल हुनखे ॾिसंदी रहे थी ऐं उन करे हिन गुल खे सूरजमुखी जो गुल सॾीनि था। तव्हां पंहिंजे ॻोठनि इलाइक़नि शहरनि में बि ॾिठो हूंदो, सूरजमुखी जो फ़सुलु ॾिठो हूंदो त सूरजमुखी हमेशह सिज खे तकींदी रहे थी। तो साथियों, किस्सो कोता ही हुई अची कहाणी। वधीक हिन क़िस्म जूं कहाणियूं किस्सा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।